ॿियो आहे अलफ़ अशबा शाइरी जो बुनियाद कहिड़े शाइर विधो। त हिन जो सही जवाब थींदो मखदूम पीर मोहम्मद लखवी। सवाल नंबर चौथों आहे हासिल अल हंज नाले किताब कंहिं लिखियो। मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी, मखदूम अबुल हसन, मखदूम जाफ़र बुबकाई, मखदूम मोइनुद्दीन। त हिन जो सही जवाब थींदो मखदूम जाफ़र बुबकाई। सवाल नंबर पंजों आहे काज़ी कादन खे कहिड़े दौर में काज़ी अल क़ज़ा जो लक़ब मिलियो। त काज़ी अल क़ज़ा जो लक़ब काज़ी कादन खे अरगून दौर में मिलियो। इन जो सही जवाब थींदो अरगून दौर। सवाल नंबर छहों आहे मोरड़े मीर बैर खे शाइरी में तमसीली तौर सभ खां पहिरीं कंहिं इस्तेमालु कयो। शाह करीम, काज़ी कादन, मुला अवेस शिकारपुरी, शेख अब्दुल जलील चूअड़। त इन जो सही जवाब थींदो शेख अब्दुल जलील चूअड़। सवाल नंबर 7 आहे मामोयन जा मेमा कहिड़े दौर में मिलनि था। समन, अरगून, समन, तुरखान। त इन जो सही जवाब थींदो समन जे दौर में मामोयन जा मेमा मिलनि था। सवाल नंबर 8 आहे कहिड़े दरवेश बुज़ुर्ग खे पीर पठो चइबो आहे। शाह हसन अपलाण, पीर सालेह उद्दीन, पीर सदरुद्दीन, सुमंग चारण, हान फ़कीर। त सही जवाब थींदो शाह हसन अपलाण। सवाल नंबर 9 आहे सुमंग चारण जूं कुल केतिरियूं गाऊं मिलनि थियूं। 17, 20, 10 या 30। त कुल सुमंग चारण जूं 17 गाऊं मिलनि थियूं। सवाल नंबर 10 आहे सुमंग चारण कंहिंजो दरबारी मंगड़ारो। ॼाम लाखो, ॼाम ओढो, दोदो सुमरो या ॼाम हालो। त इन जो सही जवाब थींदो ॼाम लाखो।